फरीदाबाद विच शहर में त्यूणा बिरादरी के माण्हुनि पारां हुल्ला करे ख़ासकेली बिरादरी के माण्हुनि मथां हमलो करे केतिरनि माण्हुनि खे ज़ख़्मी करे विधो। फरीदाबाद SHO मुबैना तौर उल्टो ख़ासकेली बिरादरी के माण्हुनि मथां केस दाख़िल करे 7 माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। जंहिं ख़िलाफ़ फरीदाबाद लॻ ॻोठ अलाडिनो त्यूणो जे रहवासियुनि ख़ासकेली बिरादरी जे औरतुनि मर्दनि ज़रीना ख़ासकेली, हलीमा ख़ासकेली, लेला ख़ासकेली, रशीद ख़ासकेली, हुबदार ख़ासकेली, रोशन ख़ासकेली, राजा मुज़म्मिल ख़ासकेली जी अॻवानी में फरीदाबाद थाणे जे मेन गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त रिश्वतखोर SHO क़यूम खोसो त्यूणा बिरादरी जी धुर बणियल आहे। गरी रिश्वत वठी ख़ासकेली बिरादरी जे माण्हुनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। हुननि चयो त SHO फरीदाबाद असांजा माण्हू गिरफ़्तार करे लाकअप कया आहिनि। पुलिस उन्हनि सां मिलण बि नथी ॾे। फरीदाबाद पुलिस त्यूणा बिरादरी जे माण्हुनि मथां केस दाख़िल करण लाइ तयार नाहे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो कयो त असांजो केस दाख़िल करे झेड़े जा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।